वक्त अज नाई महरम ते मुकाम ते आया आहियूं ऐं आकाश शायान इम्तियाज़ जो है सो कब्रस्तान ते गुल विझी रहिया आहिनि ऐं गुल बि छटे रहिया आहिनि। अॼु नाई महरम आहे। नाई महरम जे हवाले सां जेको आहे सो माण्हू पंहिंजे पंहिंजे अज़ीज़नि मिटनि माइटनि जे कब्रस्तान ते ईंदा आहिनि ऐं असीं हिन वक़्तु जेको आहे सो कब्रस्तान ते मौजूदु आहियूं ऐं हिते जेके आहिनि से मुख़्तलिफ़ क़ौमुनि ऐं मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जा माण्हू आहिनि ऐं उहे पंहिंजे माइटनि अज़ीज़नि जे क़बरुनि ते आयल आहिनि। असीं उते ई मौजूदु आहियूं, मुक़ाम ते आहियूं ऐं उते जेको सो दुआ घुरी रहिया आहियूं। जी नाज़रीन, ये दरगाह है सिंध जो बुज़ुर्ग पीर हैदर शाह जीलानी। असीं उन जी दरगाह ते मौजूदु आहियूं। असीं अॼु 9 तारीख़ ते जेको महरम अल हराम आहे उन जे करे अॼु मुक़ाम ते आया आहियूं ऐं हीअ उते दरगाह आहे। असीं हिते ज़ियारत कंदासीं ऐं दुआ घुरंदासीं। शानू हल मथे, हल मथे, हल दुआ हली घुरो, दुआ घुरो, हलो दुआ घुरो, परे पासा फ्री जो दुआ घुरो, वञो परे वञो। हीअ मुर्शिद पीर हैदर शाह जिलानी जी दरगाह आहे जिते शायान आकाश ऐं इम्तियाज़ दुआ घुरी रहिया आहिनि। नाज़रीन, असीं मुक़ाम ते दुआ वग़ैरह घुरण खां पोइ जेको आहे सो शायान चयो त मूंखे जबल घुमाए ऐं उन जूं बूटियूं खे खाराए। गांगियूं वग़ैरह जेके जबल ते बरसाति में थियनि थियूं उन लाइ शायान ही वञे पियो। तव्हां ॾिसंदुसि त ही जबल थो घुमे। ऐं शायान छा थो खाई? हाँ शायान, छा खाईंदे? हाँ ॿुधाए न, जबल ते छा आहे? गांगियूं वांगियूं खाईंदे? हाँ बूटियूं खाईंदे? हाँ जबल जी बूटियूं। हाँ ये गांगियुनि जा वण बीठा आहिनि। शानू बि ॾिसो गांगियूं आहिनि से न? ही गांगियुनि जो वण पर अञा शानू फुटे पियो। अञा हिन में पंहिंजो गांगियूं थियूं कोन्हनि के। ओ हे बीठियूं आहिनि शानू, ओ हे ॾिस, ओ हे ॾिस, हे ॾिस शानू खा, वठ 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 खा। ही सिधो कर, हथ सिधो कर, हथ सिधो कर, हाय खा खा। हा त शानू जबल जूं गांगियूं पियो खाए। हेठि न न कड़ियूं कोन्हनि, मिठियूं आहिनि। शानू में ॻोल्ह, शानू शानू में ॻोल्हियो, ॻोल्हे कढो। शानू गांगियूं मिलंदियूं? ख़्यालु कर हथ में धकु न लॻई, काठी वाठी लॻे न। अञा थियूं कोन। अॻियां ॾिसो को ॿियो वणु ॾिसो, अॻियां हलो थोरो ॿियो वणु ॾिसो। शानू मथे चढ़, हलो अॻियां हलो। दोस्तो शानू असीं वञूं पिया जबल घुमण जे। खुंबियूं ॻोल्हियो आहिनि, खुंबियूं ॻोल्हियो। खुंबी अच्छी थींदी आहे। न वो मथे ॿिया बीठा आहिनि, इहे परियां ॾिसो हिन में बीठल आहिनि। शानू ख़्यालु कर कंडो न लॻे। शानू अॼु जेको आहे सो मुक़ाम ते आयो ऐं दुआ घुरियईं, उन खां पोइ जेको आहे शानू जबल घुमी रहियो आहे। शायान जबल पियो घुमी शायान। शावन पंहिंजो शायान, तूं कंहिं वटि आयो आहीं? कंहिंजी क़बर ते आयो आहीं? कंहिंजे मुक़ाम ते आयो आहीं शायान? हाँ हेॾा सिधो थी ॿुधाए, कंहिंजे का बाबा जे मुक़ाम ते आयो आहीं? पोइ बाबा जी क़बर ते दुआ घुरी?
हाँ हाँ पोइ इन में ॻांगियूं आहिनि न कोन्हनि के। चलो ठीक है, अॻियां वरी ॿियो ॾिसूं था पोयां कंदा आहिनि। ख़्यालु कर जी साथी, असांजे हिन वीडियो खे शेयर कजो, लाइक कजो ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। तेसीं ताईं शायान खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। शायान सिधो थी बीह थो रहो।